अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंशाअल्लाह ताला अल्लाह तव्हांखे सिहत अता फ़रमाए, तव्हांखे रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए। तव्हां सहरीअ में वेठा आहियो ऐं अल्लाह पाक तव्हांजे दिलनि में तवजह ॾिए त जेको हींअर असां प्रोग्राम कयूं था उन क़ुर खे ॿुधो ऐं वरी हिन ते अमल करण जी कोशिशि कयो। हिन में बि अॼु तमामु अहम आयतूं आहिनि ऐं ख़ासि तौर जेके ठग ऐं जेके कूड़ा पीर थी वेहनि था क़ुर पाक मां उन्हनि जी निशानदही अॼु हिन क़ुर में हिन में थींदी। सूरत अल हिजर में हलूं पिया था। आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बाद। अलिफ लाम रॉ तिल्क आयातुल किताब। चए थो हे जेको तव्हां आयत ॾिसो पिया था इहे हिन क़ुर जो आयतूं आहिनि। व क़ुरान मुबीन ऐं अहिड़ो क़ुर जंहिंजी माना सवली आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदव त तव्हांखे 99% इंफॉर्मेशन मिली वेंदी। अलाह छा थो फरमाए, विचां खोलियो आहे न, चए थो त वजअलना फ़ीहा जन्नातिन मिन नख़ीलिन व अनाबिन फजरना फ़ीहा उयून। चए थो त असां हिन धरतीअ ते वण ॾिना आहिनि खजिन जा अंबनि जा ऐं वरी उन्हनि खे पाणी ॾियण जे लाइ उनजे विच मां वाह कढिया अथऊं। याकुलू मिन समरी, त तव्हां अलाह जा इहे मेवा खाओ। व मां अमिल तूं ऐदीम, जेके तव्हां पंहिंजे हथनि सां इन में का कंट्रीब्यूशन कोन्हे। जेकॾहिं खजी आहे उन में खंडु किथां थी अचे तव्हां कोन था विझो। अफ़ला यशकुरून, त पोइ अलाह जो इहे शयूं खाई शुकुरु छो था कयो। हींअर तव्हां रोज़ो खोलींदव त हुन में शुकुरु कयो। इहा ई ॻाल्हि थो करे त हीअ क़ुर एॾी माना, हाणे मां हे माना कई न, मूंखे ॿुधायो त तव्हांखे सम्झ में न आई या इन में लाइ तव्हांखे हिकु वॾो को फिलासफ़र खपे जो तव्हांखे ॾसे त जेके वण टिण आहिनि अलाह चए थो मां पैदा थो कयां ऐं इन जो पाणी मां बंदोबस्तु कयां। तव्हां त इन में तव्हांजे हिननि वणनि ठाहिण में का कंट्रीब्यूशन कान्हे सवाइ इन जो त ॿिजु उछलायो था वञी, या ॿारु पैदा थिए थो तव्हां हिकिड़ो पाणीअ जो फुड़ो था उछलायो, अॻिते केरु थो हुनजा हॾा ठाहे मग़ज़ ठाहे। त पोइ चए थो त तव्हांखे पोइ अलाह जो शुकुरु छो था कयो। बाक़ी जॾहिं न मञींदव त पोइ आख़िर थींदो रुब मां यवदुल लज़ीन कफ़रू लो कान मुस्लिमून। जॾहिं मरंदा न ऐं पोइ जेके नापास थींदा त ओॾी महिल ख़्वाहिश कंदा जेकर मुस्लमान हुजूं हा, अलाह जे चवण ते हलूं हा, नेकी कयूं हा, मार्कूं पॉज़िटिव खणूं हा, नेगेटिव घटायूं हा। पर अलाह चए थो हाणे छा थींदो। नथा सम्झनि, नथा क़ुर खे सम्झनि, अलाह जी ॻाल्हि ऐं अलाह जे रसूल नथा ॿुधनि। ज़रूर धूड़ विझनि, छॾे ॾियोनि। याकुलू इहा त मतऊ भली खाइनि ऐं पीअनि, मां मना कोन कयो अथनि मुंहिंजा अंब न खाइनि, पिया खाइनि पीअनि। युल्हिमुल अमल, बाक़ी हाणे आसरो कयो वेठा आहिनि। फसौफ़ यालमून, त आख़िर ख़बर पवंदनि। त हुनखे माना जेका आहे आसूदा रही गुज़ारींदा आहिनि खेनि आसरो रिंझाए छॾियो आहे त अञा कुझु कोन थींदो, सिघो ई ॼाणंदा। इन्ना नहु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू हाफ़िज़ून। अलाह चए थो हीउ क़ुर जेको सो असां मथां मोकिलियो आहे। व इन्ना लहू हाफ़िज़ून, चए थो हिन दफ़े हिन क़ुर खे मां तब्दील थियणु न ॾींदुसि, असांजी हिफ़ाज़त कर। तंहिंजे करे हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे हिन जी ज़ेर ज़बर उहा ई आहे जेको 1500 साल अॻु में रसूल थो ऐं इन में चेंज न आई आहे ऐं न अरबी ज़बान में का चेंज ईंदी। तंहिंजे करे अॼु बि हिन क़ुर जो जेकॾहिं कंहिं बि ॿोलीअ में तर्जुमो कंदव त उहो बि 99.9% साॻियो क़ुर हूंदो, उन में का तब्दीली कान ईंदी। इहा फैसिलिटी अॻु में कान हुई। तंहिंजे करे बि हिंदुनि जा वेद बि क़ुर सां 50-60% मिलनि था आयतूं, 40% हथ जा ठोकियल आहिनि। बाइबल में बि जेको आहे सो सम्झो त 70% खनि आयतूं साॻियूं आहिनि, 30% हथ जूं ठोकियूं अथनि, जंहिंमें इहा बि ठोकी अथनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे वग़ैरह वग़ैरह। सो चए थो त आउं हिन क़ुर जी हिफ़ाज़त कंदुसि। तंहिंजे करे छाकाणि त अलाह हीअ आयत ॾिनी आहे, इन्ना नहु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू हाफ़िज़ून। असां हिन क़ुर खे लाथो आहे, असां हिन खे क़यामत ताईं जी हिफ़ाज़त कंदासीं। तंहिंजे करे हाणे रसूल जी ज़रूरत कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिमुन रसूल ऐं ख़ातिमुल नबीन थियो ई इन जे लाइ आहे, हिन आयत जे करे। त चए थो अलाह चए थो हाणे मुंहिंजो क़ुर जॾहिं चेंज न थींदो त हाणे मां नबी छो मोकिलियां। अॻु में क़ुर चेंज थी वेंदा हुआ तॾहिं हुनखे करेक्ट करण लाइ वरी नबी मोकिलींदो। त हाणे हिन आयत जे करे अलाह पाक नबी करीम सलाम खे आख़िरी नबी कयो आहे। अलाह फरमाए थो लक़द अरसलना मिन क़ब्लिक फ़ी शियल अवलीन। असां तव्हां खां अॻु में बि ॿियनि क़ौमुनि में पैगम्बर मोकिलिया। वमा याती में रसूल इल्ला कानू बि अस्तयूं, पर हुन सां हालत इहा कंदा जो को पैगम्बर वटनि न ईंदो जो उन्हनि सां ठठरियूं करण खां सवाइ कोन ॿियो कुझु कोन कंदा हुआ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो कज़ालिक नस्लुकू फ़ी क़ुलूबिल मुजरिमीन। अहिड़ी तरह ॾोहारियुनि जी दिलनि में इहो गंदु विझंदा आहियूं।
ॾोहारी माना कीअं गंद विझनि, पहिरीं त ॾोह था कनि, ज़ुल्म था कनि, रुश्वतूं था खाइनि, ठगियूं था कनि, त इन्हनि जे दिलनि में इहो गंद पइजी वेंदो आहे। जीअं गंद पवंदो तीअं क़ुर खां नफ़रत कंदा, तीअं नेक माण्हुनि खां नफ़रत कंदा। ला यूमिनून बिही, ऐं इन ते ईमान न आणींदा। वक़्त ख़लत सुनतुल अवलीन, अहिड़ा माण्हू, अहिड़े क़िस्म जा पलीत माण्हू शुरूअ खां अलाह जे हिन दुनिया में रहंदा आया। पंहिंजी निशानी इहा आहे त नेक माण्हुनि खां नफ़रत कंदा। कंहिं ॾाढी वारे बुज़ुर्ग खे ॾिसंदा त पंहिंजे ठठोली कंदा, चवंदा हे वरी किथां आयो। या वरी जेकॾहिं को हुननि जो सेक्रेटरी या को कमिशनर हूंदो, नेक हूंदो, दीनदार, निमाज़ पढ़ण वारो, चवंदा हणोसि खॾे लाइन हणोसि। इहा नफ़रत इन्हनि में पली थी अलाह ताला दिलि में थो विझे। जॾहिं इब्लीस सजदो न कयो, सभिनी कयो, त अलाह पुछेसि थो काल या इब्लीस मालक अल्लाह तकून म साजिदीन, चई तो हिन खे, मां जॾहिं तोखे चयो त आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो, तो छो कोन कयो। काल लम अकुन ले असजुद ले बशरिन, चई अलाह साईं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी ज़ात ऊची आहे, हे खसी ज़ात जो आहे। ज़ात हाणे माना मां ईअं कीअं थो कयां, चए थो त हीउ हिकिड़ो बशर आहे जंहिंखे तो हिकिड़ी मिटीअ मां पैदा कयो आहे, ऐं मां बाहि मां पैदा थियल आहियां, माना मुंहिंजी ऊची ज़ात आहे। माना ज़ात ते फ़ख़ुरु करणु शैतान जी सिफ़त आहे, ऐं ॿिए खे कंहिं घटि ज़ात वारो सम्झणु इहा शैतान जी सिफ़त आहे, मोमिन जी सिफ़त न आहे, यादि रखिजो। अलाह चएसि त इहो मूंखे एक्सेप्टेबल न आहे। काल फ़ख़ुरुज मिना फ इनक रजीम, हाणे तूं त निकुर ऐं तूं तड़ियल आहीं। व इनक अलैक लानत इला यौम दीन, क़यामत ताईं तो ते लानत हूंदी। त शैतान चयो त अलाह साईं तुंहिंजी मर्ज़ी जीअं चवंदे, पर मां हिकिड़ो रिक्वेस्ट थो कयां, बल्कि नंढड़ी चैलेंज ई सम्झी। कहिड़ी? काल रबी फ अंज़रिनी इला यौम युबअसून, चईंसि मूंखे मौत न ॾे, क़यामत ताईं मूंखे जेरो रख, मूंखे टाइम ॾे। काल फ इनक मिनल मुंज़रीन इला यौमिल वक़्तिल मालूम, चई ठीकु आहे मां तोखे टाइम ॾियां थो, पर क़यामत न, पर कंहिं हिकिड़े ख़ासि मुदत ताईं मां तोखे छॾियां थो। छा कंदे? काल रबी बिमा अग़वैतनी, अलाह साईं हिन इंसान जे करे, आदम जे करे तो मूंखे गुमराह कयो, अलाह उज़ई न लहूं फिल अर्द, त पोइ मां बि न छॾींदुसि आन, ऐं ज़मीन में हुननि जे लाइ गुनाहनि खे सींगारींदुसि ऐं सभिनी खे गुमराह कंदुसि, इला इबादिक मिन मुख़लिसीन, सवाइ उन्हनि जे जेके न सचा ॿार। केरु हूंदो सचो? जेको हिन खे चंबड़ी पवंदो, जेको हिन खे सम्झंदो, हिन खे पंहिंजी ॿोलीअ में ॿुधंदो, हिन जी माना कंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सही हदीसुनि ते अमल कंदो। इहे जेकॾहिं तव्हां हिन खे चंबड़ी पवंदव त पोइ उहो चए थो मूंखां बची वेंदा। छाकाणि जंहिं ताईं तुंहिंजी हिदायत पहुचे थी, हुन ते पढ़े थो, उहो बची। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू ज़हर थो खाए मरी वेंदो न, पर हिकिड़ो माण्हू चए थो मां ज़हर नथो खां, त जहिड़ो रहंदो जेसि ताईं अलाह चाहींदुनि। त अलाह ताला चयो ठीकु आहे, पर यादि रख काल हाज़ा सिरातो मुस्तक़ीम, चई हे जेको मां क़ुर ॾींदोसि न, इहो मुंहिंजो सिधो रस्तो आहे, हे मुंहिंजो सिधो रस्तो आहे। इन इबादी, जेको मुंहिंजो बानो हिन ते अमल कंदो ऐं पंहिंजे वक़्त जे नबीअ जे तालीमात ते अमल कंदो, लईस लक अलैहिम सुल्तान, इन्हनि ते तुंहिंजो असरु कोन थींदो, इला मां नितबग मिनल गावीन, सिर्फ़ु उन्हनि ते थींदी जेको तुंहिंजे पोयां गुमराह, तोखे पोयां हलंदा। इन जहन्नम ल मौइदुम अजमईन, ऐं इन्हनि मिड़नी गुमराहनि जो अंजाम वारी जाइ दोज़ख आहे। हाणे ही आहिनि शैतान, जेका आहिनि सा शैतान जा चेला। असल में छा आहे त शैतान खे जेके पावर मिलियल आहिनि, उहे केतिरा पावर आहिनि उहो मां अचे थो। शैतान खे अलाह कहिड़ा कहिड़ा पावर ॾिना आहिनि ॿुधी वञो। नंबर 1, दिलि में ख़्यालात पैदा थो करे, ऐं शैतान इंसानी शिकिल बि इख़्तियार करे थो सघे। मां सभु अॼु तव्हांखे ॾसींदुसि सबूतनि सां। वरी पाण जहिड़ा इंसान उन्हनि खे फेवर करे शयाती इंसाननि मां शैतान ठाहे उनखे मुआशिरे में पीर करे हलाए थो। हाणे मां इन हिकु शइ ते ईंदुसि। मां हाणे मिसाल तौरु हे वेठो आहे न, हाणे हे शैतान जो पीर आहे, हिन सां शैतानी जिन ॻाल्हाए सघनि था। हे तव्हां ईंदव त ही तव्हांखे एडवांस में ॾसी ॾियो त तुंहिंजी ॿकरी चोरी थिया तॾहिं तूं मूं वटि आयो आहीं। लेकिन अलाह असांखे वार्निंग थो ॾिए, चए थो इनमा ज़ालिकुम शैतान युख़विफ़ औलियाहु, चए थो त इहो शैतान आहे जेको पंहिंजनि हेरायल पीरनि ऐं ठगनि सां तव्हांखे ड्रेॼारे थो। फला तख़ाफ़ुम, ख़बरदार ऐं मोमिनो क़ुर खे पढ़ण वारो,
अलाह जे रसूल जे हदीसुनि ते अमल करण वारो, सुनत ते अमल करण वारो न डिॼो हिननि खां। ख़ाफ़ूनी सिर्फ़ु मूंखां डिॼो, मुंहिंजे चवणनि जी मुखालफ़त न कयो, इन खां ख़ौफ़ कयो। इन कुन तुम मोमिनी, तव्हां मोमिन आहियो। रसूल सां फरमायो आहे त अहिड़ा जेके कूड़ा पीर आहिनि जेके तव्हांखे घर जूं ख़बरूं ॾियनि, छो त हुनखे जिन अचे ॾसे थो, शैतानी जिन, हिते जिन हू आम जिन जी ॻाल्हि न आहे, शैतानी जिन अचे हुनखे ॾसे थो, हुनजे घर में हीउ थियो आहे, हिनजी ॿकरी चोरी थी वई आहे या हिन सां हीउ थियो आहे। त नबी करीम फरमायो मन अता अर्राफ़न फ़सालो अन शयन, जेको हिन शैतानी इंसाननि वटि आयो ऐं का शइ पुछई, लम तक़बल लहू सलात अरबईं लेला, त इन माण्हूअ जी 40 ॾींहं निमाज़ क़बूल कान पवंदी, जेको इन अहिड़े पीर ॾे वियो ऐं उन खां वञी को सुवालु कयईं। वरी जा हिते त चए थो हाणे छा आहे, वल ऐराफ़, इहो केरु आहिनि पीर, कूड़ा पीर, अलज़ी युदा मरफ़तुल उमूर, जेको चए थो असांखे ख़बर आहे शयुनि जी। मन तरीक़ जिन, ऐं हिनखे ॾसे केरु थो, जिन थो अचे ॾसे, उहो तरीक़ उखरा। अच्छा, फ़हाज़ा ला यहू सुवाल हो, तंहिंजे करे अहिड़े ॾे वञणु, उन खां सुवालु करणु जाइज़ कोन्हे, वला न उनखे वरी सचो सम्झे। ले कोल नबी सलाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो आहे। नबी साईं छा थो फरमाए, अता काहिननि ओ अर्राफ़नि, जेकॾहिं अहिड़नि शैतानी जिननि इंसाननि ॾे वियो ऐं उन खां का ॻाल्हि पुछई, फ़सद्दक़हू, ऐं पोइ उनखे सचो सम्झई, बेमा यक़ूल फ़क़त कफ़र बेमा उनज़िल अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त नबी साईं ते ईंदड़ इस्लाम जो हिन काफ़र आहे, हिन कुफ़ुर थो करे। हाणे शैतान जी पावर कहिड़ो आहे त हू असांखे हिन वक़्तु बि ॾिसे वेठो, किथां थी ख़बर पए, क़ुर मां ॿुधो, इन्नहू यराकुम, शैतान तव्हांखे निहारे पिए थो, हू कबील हू, ऐं ॿियो हुनजो कबीलो बि, जेको शैतान जा ॿिया नंढा नंढा शैतान जिन जाम आहिनि, मिन हैस ला तरणु, तव्हां हुनखे नथा थी सघो, इना जअलना शयातीन ओलिया लिल्लाह, ऐं इहो शैतान जो असरु उन्हनि माण्हुनि ते पवे थो जा दोस्त थियनि था जेके ईमान नथा आणनि, माना क़ुर कोन था पढ़नि। इज़ा फ़अलू फ़ाहिशतन, जॾहिं का बुराई कनि था, बुराई जो कमु कनि था, कालू वजरना अलैहि आबाना, त चवंदा असांजे वॾनि कयो आहे, माना क़बरुनि खे पूॼणु या बुराई शुरू कंदा, भाई त वॾनि ॾाॾनि खां हले पिए थो, बुज़ुर्गनि खां हले पिए थो। वल्लाह अमरना बिहा, अलाह इहो चाहे थो त ईअं कयो, ईअं था चवनि। कुल इन अल्लाह ला यामुर बिल फ़हशा, अलाह अहिड़ी बुराई जो कॾहिं हुकुम कोन थो करे, अतक़ूलून अलल्लाह मा ला तअलमून, तव्हां अलाह ते ॻाल्हियूं इहो ठोकियो था जेके तव्हांखे ख़बर ई कान्हे, अलाह किथे चयो आहे, खोलो क़ुर में तव्हांखे ॾिसो मिले थो ईअं। तंहिंजे करे शैतान दिलि में पावर त दिलि में ख़्यालु पैदा कंदो, इंसानी रूप इख़्तियार करे सघे थो, ऐं पीर कूड़ा पीर, सचनि पीरनि जी मां कूड़ा पीर जेके माण्हुनि खे तावीज़ लिखी ॾियनि था या माण्हुनि खे ॾसनि था, एडवांस में ख़बरूं ॾियनि था। हाणे मिसाल तौरु इंसानी रूप इख़्तियार कीअं थो करे, ॿुधो। जॾहिं बदर जी लड़ाई शुरू थी त मके जे मुशरिकनि जेको आहे सो तयारी कई त मदीने में वञी असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तमु कयूं, त शैतान खे मौक़ो मिली वियो। शैतान पोइ चए जेकॾहिं वाक़ई कामयाबु थींदा त अलाह जो रसूल शहीद थी वेंदो, इहो इस्लाम अॻिते कोन फैलिबो, क़ुर हिते रहिजी वेंदो, त हुनजी कोशिशि ही त मां इहो कयां। छा थियो, इज़ा ज़य्यन लहूम शैतान आमालहूम, उन वक़्तु शैतान इंसानी सुराका बिन मालिक हिकिड़ो शख़्स हो पाड़े जो वॾेरो, उनजी शिकिल इख़्तियार करे अचे इन्हनि सां मिलियो। वकाल, ऐं चवणु लॻनि ला ग़ालिब लकुम यौम, चई बाबा अॼु हेॾी तव्हां तयारी कई आहे, अॼु तव्हां खां केरु खटे कोन सघंदो, मिननि ना माण्हुनि मां, वा इनी जारुनि लकुम, ऐं आउं तव्हां सां गॾु थो हलां। यानी शिकिल इख़्तियार कई अथसि कंहिं पाड़ वारे सरदार जी, जेको हिते कोन हो, चएसि थो इन में अचे थो त कंहिंजी शिकिल इख़्तियार कई, उहा बि ख़बर आहे हिस्ट्री में, वा इनी जारुनि लकुम, मां तव्हां सां गॾु थो हलां। पर पोइ जॾहिं पहुता मैदान ते त उते ॾिठई त अलाह जा फ़रिश्ता बि बीठा आहिनि, छाकाणि त शैतान जेकॾहिं फिज़िकली थिए त पोइ अलाह बि पंहिंजा माण्हू मोकिलींदो। फलमा तरातल फ़ियतान, ॾिठई त हे जेको सो फ़रिश्ता आसमान ते बीठा आहिनि ऐं ॿई टोला, फ़नकस अला अक़बे, त वठी भॻो पोइते, त वकाल इनी बरीन मुनकुम, छो त शैतान जेकॾहिं वाक़ई फिज़िकली हिसो वठंदो ऐं फ़रिश्ता वठंदा मारे विधऊंसि त वियो, त चवणु लॻो काल इनी बरीन मिनकुम, जी बाबा मां तव्हां सां शामिलु नथो थियां, मां बेज़ार आहियां। इनी अरा, मूंखे अहिड़ियूं शयूं थियूं ॾिसण में अचनि, मा ला तरूं, तव्हां नथा ॾिसी सघो, इनी अख़ाफ़ुल्लाह, मां अलाह खां डिॼां थो, वल्लाह शदीदुल इक़ाब, अलाह जी पकड़ सख़्तु आहे, माना फिज़िकली मां शामिलु थी मरी सघां थो। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो त शैतान खां कीअं बचिजे। पहिरीं वला ताकुलू मिमा लम युज़्किर इस्मुल्लाह अलैहि इन्नहू लफ़िस्क़, उहा शइ न खाओ जंहिंजे मथां बिस्मिल्लाह न पढ़ो, माना जानवर ज़ब किथे किथे वञी दरगाहुनि ते ज़बह कंदा त अलाह जो नालो कोन वठंदा, फलाणे पीर जे लाइ था कुहूं,
इन शैतान, छाकाणि त शैतान लयूहून इला ओलियाहुम, शैतान जेके हिते कूड़ा पीर ठाहिया आहिनि या जिन सां इन जो तालुक़ु आहे, उहे पंहिंजे उन्हनि खे सम्झाए थो उन जादुलुकुम त तव्हां सां बहस कनि। इन अता तूं जे उन्हनि खां मुतासिर थी ऐं उन्हनि जो चयो मञींदव, इन कुमल मुशरिकूं त तव्हां बि शिरकु कंदव। तंहिंजे करे ॿियो शैतान जी ताक़त आहे, पंहिंजा कूड़ा पीर ठाहींदो। शैतानी इंस को मुआशरे में फैलाना, उनको इस्तेमाल करके शिरक फैलाना, उलमाए सू की शिकिल इख्तियार करे बातिल को हक़ से टकराना। पहिरीं त शैतान जा नाला इंसानी शैतान मुख़्तलिफ़, हिकिड़ो रिजाल गैब, माना तव्हांखे गैब जूं ख़बरूं ॿुधायो, अदा तुंहिंजो मेंह चोरी थी आहे मूंखे ख़बर आहे। काहिन माना जेको सो ईअं जादूगरी जा कमु करे। वरी करामतूं, इहे सॼो जादूगरी करे माण्हुनि खे असीं करामत था कयूं। मिसाल तौरु इन्हनि खां बचण जे लाइ हलो साही वठूं था इनशाला। त आख़िर इहे जेके एॾा ठग ऐं कूड़ हिन मुआशरे में फैलियल आहिनि, जिन खे शैतानी जिन मदद था कनि, उहे इन्हनि वटि ॿ चार पूजनि, कननि में हुन सां ॻाल्हाईंदा। कीअं था ॻाल्हाइनि, कहिड़ी ॿोली, अॻिते मां तव्हांखे ॾेखारींदुसि। त इन्हनि खां तव्हांखे बचिणो आहे। तंहिंजे करे ई असांखे दुआ सेखारींदा, कुल औज़ बि रबिन्नास मलिकिन्नास इलाहिन्नास मिन शरिल वसवासिल खन्नास, माना जेको दिलि में ख़्यालु विझनि था, अल्लज़ी युवस्विस फी सुदूरिन्नास, कंहिंखां मिनल जिन्नत वन्नास, माना शैतानी जिन्ननि खां या उहे इंसान जेके शैतान सां मिली ऐं कूड़ा पीर थी विया आहिनि या काहिन थी विया आहिनि या पंहिंजो करण वारा, इन्हनि खां पनाह घुरो, अलाह तव्हांखे ॾींदो। हाणे हे आहे न वेठो, हाणे इहो हिन सां शैतानी जिन्हनि जी मदद आहे। तव्हां जूं घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं हे सभु इहे आहिनि। ऐं वरी जेके हे मायूं अचनि थियूं, वरी उन्हनि खे ॾसींदा त तुंहिंजे असांखे ख़बर आहे तुंहिंजो मुड़ुसु तोसां विढ़ियो आहे, उनखे अहिड़ियूं ॾसींदा जो माई चवंदी हे त अलाह जो पहुतल पीर आहे, हालांकि जिन थो ॾसेसि। अच्छा, ॿियो शैतानी जिन्हनि जो पावर कहिड़ो आहे, भारी वज़न उठाकर हवा में उड़ाना, माण्हुनि सां सिधो ॻाल्हाए सघनि था। जीअं सराका बिन मालिक थी अचे, बदर कुरैशन खे चयईं त मां तव्हां सां गॾु आहियां, ऐं इंसान बनकर नज़र आना। अच्छा, पंहिंजनि जिन शैतानी इंसाननि खे ख़ुशि करण लाइ हवा में उॾाइण, तवाफ़ बि वञी कराईंदा, मालदार बनाईंदा, साहिब करामत मशहूरु कंदा। केतिरा किसा मौजूदु आहिनि। इहे जेके कूड़ा ठग आहिनि, इहे छा कंदा जो ॾिसंदा त हाणे तवाफ़ में हिन जे इलाइक़े जा माण्हू तवाफ़ कंदा, हिन खे उॾाए खणी वञी तवाफ़ में छॾींदो, हीअ बि उते तवाफ़ कंदो। पर सवाबु इन लाइ न मिलंदुसि छाकाणि त हज त हिन जो थींदो कोन। हज जे लाइ अरफ़ात में वञणु ज़रूरी आहे, उॾां असुली कोन वठी वेंदसि त जीअं हिन खे कनि। मिसाल तौरु हे जेके पीर आहिनि, उन्हनि जे पुटनि खे नंढे लाइ तरबियत कराइनि था त मथे तव्हांखे जॾहिं खणूं त बैलेंस कीअं कयो, हे खयूं बीठा आहिनि हिन खे। हाणे इहो हिन जो पीर वॾो करामत वारो पीर हूंदो, ठग हूंदो। ऐं हे जेके सिर्फ़ु मुस्लमाननि में न पर हिंदुनि में बि इहे शैतान इहो ई कमु कनि था। उन ॿावनि जे पुटनि खे नंढे लाइ खां ट्रेनिंग था ॾियनि त तव्हां कीअं तव्हांखे असीं हवा में बैलेंस कयूं। अचे थो इहे हदीस शरीफ़ में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछऊंसि, हे जेके माण्हू आहिनि काहिन ऐं इहे जेके ठग पीर एडवांस जूं ख़बरूं ॿुधाइनि था, त पाण फरमायूं ये लोग कुछ नहीं है, यानी इनका कोई एतबार नहीं। लोगों ने अर्ज़ किया कि या रसूलल्लाह, बाइस दफ़ा ऐसी बात कहते हैं जो सच्ची निकलती है। तो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि ये बात खुदा की तरफ से होती है, जिसको शयातीन सुनकर याद रखता है, माना वो कन्न ॾियनि था आसमान में, उसको अपने दोस्त के कान में कुट 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 करके डाल देता है, जिस तरह मुर्गी कुट कुट करती है, फिर ये उसमें 100 से ज़्यादा झूठ मिलाते हैं। माना लैंग्वेज आहे शैतान जी कन में कुट 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 कुट। हाणे इन जी तव्हांखे कीअं ख़बर पए, इहो मां कढियो आहे, इहो मोर्स कोड आहे। तव्हांखे ज़माने अॻे ज़माने में जॾहिं हू तार कंदा हुआ त नंढड़ी कंदा टिक 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 टिक, माना जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो टिक करे त माना ए आहे, वरी टे करे टिक 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 माना बी आहे, वरी वरी लीक ॾेई टिक करे वरी विथी करे वरी टिक करे त माना सी आहे। इहा आहे मोर्स कोड। इहा ई अलाह जो रसूल फरमाए थो त हुनजे दिलि में इहा कुट 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 कनि था। हुननि खे सेखारनि था त कुट जेकॾहिं कुट मिसाल तौरु हिकिड़ी कुट 3 दफ़ा थिए थी त माना बे आहे, वरी चए थो विथी आई कुट थियो, वरी विथी आई कुट त इहा सी आहे। ऐं जेकॾहिं मिसाल तौरु 5 दफ़ा कुट कुट लाॻी थो थिए थी त माना 5 जो अख़र आहे। इहे उन्हनि खे लैंग्वेज सेखारींदा, त इन करे उहो कननि में अची हुननि सां सिंधी कोन था ॻाल्हाइनि, हुन सां उर्दू कोन था ॻाल्हाइनि, हुन सां मोर्स कोड में कुट कुट केरु थो करे। क़ुरान वरी ॿुधो रसूल सही बुखारी चए थो त जिसको शैतान सुनकर याद रखता है उसको अपने दोस्त के कान में कुट कुट करके डालता है, जिस तरह मुर्गी करती है कुट कुट करती है, ऐं पोइ फिर उसमें 100 से ज़्यादा झूठ, माना मुर्गी छा कंदी आहे पई कुट 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 कुट।
इहा बि लैंग्वेज आहे, हाणे असांखे नथी अचे पर इहा मोर्स कोड आहे। तंहिंजे करे इहे इन्हनि खे सॼो सेखारे थो त तव्हां कीअं करामतूं कयो। इन्हीअ ते तहाविया में मां कढियो आहे त अलामा बिन अरबी अज़ हनफ़ी इनाम निहाद ओलिया खे मुतलिक़ ते हाणे मां तर्जुमो थो कयां त इन्हनि में अहिड़ा पीर बि आहिनि कूड़ा जेके शैतान सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि कि ग़ैब जो इल्मु आहे। उहे शैताननि सां मुखातिबु थींदा आहिनि ऐं माण्हुनि जा हवाल मालूम कंदा आहिनि। उन्हनि खे के बाज़ ख़िलाफ़ आदत अनोखियूं शयूं हूंदियूं आहिनि ऐं जीअं माण्हू उनखे करामतूं सम्झी चवनि था ओलिया वाला आहिनि ऐं उहे त मुस्लमान जे ख़िलाफ़ु मुशरिकनि जी मदद कंदा आहिनि ऐं बल्कि इहे मुशरिकनि जा भाउरनि जो को शिरक फैलाइनि था। तंहिंजे करे जेको आहे सो हिन में अचे थो त तव्हां कीअं सुञाणो त इहे ठग आहिनि। नंबर 1 इन यसाल अन इस मरीज़ उमो वाल, पहिरीं त माउ जो नालो घुरंदा। जेको पीर माउ जो नालो घुरे लिखण महिल माना इहो शैतान जो पार्ट आहे ऐं उन खां पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जेको उनखे शैतान जो ॾसींदो। बाक़ी तव्हां डॉक्टर ॾे वञो इलाजु करणु तव्हां चवंदा न माउ जो नालो छा आहे, सुभान अल्लाह। उन खां पोइ या ख़ुदि यतलब आसार में आसार मरीज़ खे शेर सोप, या चवंदा त ज़ाल जो वार कटे आहे या उनजी कांच जो टुकड़ो कटे आहे, इहे जेके आहिनि घुराईंदा। पोइ चवंदा त ऐं यूती हिरज़न फ़ी किताबात मुक़तिया मिन वर्क ओफ़ी तबक़िल ग़ज़फ़, ऐं अहिड़ा हुनखे लिखी ॾींदा जंहिंमें शिरकी कलमात हूंदा ऐं चवंदा त हे वञी मरीज़ खे प्यार, ऐं वरी पढ़ंदा का शइ त उनजी माना ई सम्झ में न ईंदी त कहिड़ी थो ॻाल्हाए, अरबी थो ॻाल्हाए, जर्मनी थो ॻाल्हाए। वरी चवंदा मरीज़ खे त वञी फलाणो जानवर कुह ऐं चवंदा त कुही त अलाह जो नालो न वठिजांइ। वरी हुनखे के पना ॾींदा, चवंदा हिनखे बाहि में साड़े ऐं हुनजी वञी ख़ुशबू सिंग। वरी चवंदा मरीज़ खे त हाली फ़िलहाली हेतिरा ॾींहं पाणीअ खे न छुजांइ, माना जीअं वुज़ू ई न करे। वरी के शयूं ॾींदसि त हे वञी क़ब्रिस्तान में पूर का गुॾी ॾींदसि का हुन में सुयूं चूंभी ॾींदसि। वरी कद यख़बर मरीज़ बि इस्मू उमू यख़बर बि इलत अलदी जा में, पोइ हुनखे वरी ॾसींदा तुंहिंजो पीउ जो नालो हीअ तुंहिंजी, वरी कंहिंखे ॾसींदा छो जिन ॾसेसि थो शैतान ऐं ॾसींदा तूं आयो छाजे लाइ, उहो बि ॾसींदसि। वरी जेकॾहिं का औरत ईंदी त कद यतल मराद तक्ष दबर अबाम, चवंदसि मुंहं तां पर्दो लाहे। ऐं पोइ जॾहिं ॻाल्हाईंदा त उन में उहो जिन खां उहे शयूं घुरंदा, चवंदा या बदबी अहिड़ा नाला वठंदा ऐं या माण्हुनि खे चवंदा त तव्हां हेतिरनि ॾींहंनि ताईं कंहिंजे साम्हूं न अचो, सिज जे साम्हूं न अचो ऐं इहे कमु कयो। इहो आहे अब्दुल हमीद हिंदवी किताब इलाज सर ऐं मसव ऐं जान मां वरितो अथमि। तंहिंजे करे अलाह चए थो इन मां ज़ालिकुम शैतान युख़विफ़ ओलियाहू, अहिड़नि कूड़नि पीरनि सां तव्हांखे शैतान मुतासिर करे तव्हांखे ख़ौफ़ में थो विझो त तव्हां हिन ते यकीन कयो। फला तख़ाफ़ूम, पहिरीं त हिन ॾे वञो ई न, छो त अलाह जे रसूल फरमाए इन माण्हुनि ॾे वञण सां तव्हांजी 40 ॾींहं निमाज़ी क़बूल कान पवंदी। उहा ख़ाफ़ूनी डिॼणो अथव त अलाह खां डिॼो, अलाह जे हुकुमनि खे पढ़ो ऐं चओ त अड़े मां त ही अलाह जे हिन हुकुम ते अमल कोन थो कयां, हाणे मां डिॼां थो। ठीकु आहे जी। चए थो न या लज़ीन आमन तक़ुल्ला वकूनु सादिकीन, माना अहिड़ी ग्रुप में अहिड़ी संगतुनि में अचो जेके सचा हुजनि। हाणे तव्हां ठगनि सां, जुआरियुनि सां, चोरनि सां, राशियुनि सां यारियूं कंदव, रातियुनि जो वेही कचहरियूं कंदव त माना अलाह जे हुकुम जी मुखालफ़त था कयो। तंहिंजे करे चए थो मूंखां डिॼो, मुंहिंजी मुखालफ़त न कयो। बाक़ी अलाह थो चए वमा ख़लक़ना समावात वल अर्द बैनहुमा इल्ला बिल हक़, चए थो तव्हां इहो सोचो नथा, चरिया त न आहियो, मेंटली रिटार्डेड आहियो। चए थो हे जेको ज़मीन आसमान मां मड़ी इन मज़ाक़ लाइ ठाही आहे छा? हीअ ज़मीन आसमान मां तव्हांजे इम्तिहाननि लाइ ठाहियो आहे, बसि इन मूं ठाहे छॾियो आहे। व इन सात आतियतुनि, क़यामत थींदी, क़यामत थींदी, हीउ सॼो सिस्टम मां वाइंड अप कंदुसि। फ़सफ़ सफ़ल जमील, पोइ संदसि बेअदबियुनि खां सुहिणी तरह टारो कयो, अलाह जी बेअदबीअ खां टारो कयो। इन रबक उहो ख़लाकुल अलीम, तुंहिंजो पालहाण ॾाढो पैदा कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अलाह फरमाए थो वलक़द आतईना का सबन मिल मसानी व क़ुरान अज़ीम, माना असां तव्हांखे अलहम्द शरीफ़ ॾिनो आहे, सूरह फातिहा, इहो वॾो क़ुर आहे, इन खे माना सां पढ़ो। जॾहिं निमाज़ में पढ़ो था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, माना छा? अलाह साईं तो सॼी काइनात ठाही आहे, वाह जी ठाही अथई, असांखे ठाहियो अथई, असांजे खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो अथई, अलाह तुंहिंजो शुकुरु आहे, तुंहिंजो हम्द आहे। इहो आहे माना मालिक यौमिद्दीन। वरी दिलि में चओ अलाह साईं असांखे ख़बर आहे त जॾहिं हिसाब किताब ॾींदो तूं ई मुंहिंजो हिसाब
मालिक इहा क नअबुदु व इहा क नसीं। तंहिंजे करे ॿ ॻाल्हियूं असां सम्झी वियूं। हाणे असां कननि खे तौबा था कयूं, असां तोखां सवाइ कंहिंखां कोन घुरंदासीं, तोखां सवाइ कंहिं मोल खे कोन सड़ींदासीं ऐं सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कंदासीं, तुंहिंजी तारीफ़ कंदासीं। व इहा क नस्तईं ऐं तोखां मदद घुरंदासीं अकेले खां। दिन सिरातल मुस्तक़ीम। बसि अलाह साईं हाणे बाक़ी तुंहिंजे हथ में हिकिड़ी शइ आहे, असांखे सिधो रस्तो ॾेखार, क़ुर ॾे तवजह ॾियार, असां तुंहिंजा सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम ऐं अहिड़ो रस्तो तूं अॻियनि खे बि ॾेई चुको आहीं न। नेक माण्हू कयई जेके सहाबा रज़ी अलाह ताला अन्हुमा, उन खां अॻु में नबी आहे, उन्हनि जा सहाबी आहे, उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारियो अथई। अहिड़ो असांखे अनअमत अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालिन। हे बुछड़ा, शराबी, राशी, इन्हनि जो रस्तो असांखे न ॾेखारिजांइ, न असांखे हिन में छा। इहा आहे अलहम शरीफ़, जॾहिं तव्हां पढ़ो त इहे इन दिलि में चओ। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, बाक़ी अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था मोलनि खे, ला यख़्लुक़ून शयूं वहुम युख़्लक़ून, इन्हनि त का शइ ठाही कान्हे का, अलाह हिननि खे ख़ुदि ठाहियो आहे। हिन खां कणिक ठाही आहे या को खजूर जो कतल खखड़ी ठाही अथनि, कुझु बि कोन ठाहियो अथनि। जॾहिं हुननि का शइ दुनिया में ठाही कान्हे, दुनिया में हुननि शइ का क्रिएट कान कई आहे, त हाणे तव्हांखे छा था करे सघनि, छाकाणि त ख़ुदि अलाह जा ख़लकियल आहिनि। माना पढ़ो, जिन खे अलाह खां सवाइ सॾींदासीं का शइ ख़लके न सघंदा आहिनि ऐं उहे पाण ख़लकिया विया आहिनि। बेजान मुर्दा आहिनि, अमवातुन गैर रहिया, छाकाणि त हिननि जा रूह हलिया विया मथे, हींअर हू बेजान आहिनि, हुननि में ज़िंदगी कान्हे का। वमा यशउरून, बल्कि उनखे इहा बि ख़बर कान्हे का अयान युबसूं, त कॾहिं अलाह साईं जन्नत मां मोटाईंदो हिन क़बर में ऐं पोइ असीं उथी खड़ा थींदासीं। जॾहिं इहो टाइम जी बि हुननि खे ख़बर कान्हे, पोइ तव्हां कंहिंखे था पुकारियो। बाक़ी अलाह ताला जॾहिं क्या मौत ईंदो आहे न, त तव्हांखे फ़रिश्ता नज़र अची वेंदा आहिनि। उहे जेके फ़रिश्ता आहिनि, उहा सकरात हलंदी आहे। नेक शख़्स आहे त मिंट में खयूं आहिनि, पर बुछड़ो आहे त पोइ ॾाढा पादर था खाए। पोइ छो त हुनखे मिथू थो करे, फ़रिश्तनि खे ॾिसी मूंखे हींअर साह न कढो, मां ठगी कई आहे, फलाणे ख़ान साहब जा मां जेका न 50 लख लिकाया हुआ, अड़े मूं वटि पिया आहिनि पेतीअ में, मां वञी ॾेई अचां, हाणे मूंखे माफ़ी ॾियो, मूंखे छॾियो त मां पंहिंजो अंडू कयां। इहा सकरात आहे। बाक़ी क़बर में त रूह आहे कोन, बाक़ी उनखे जेके मथे रूह वञनि था, पोइ उनखे कारे पखीअ में जहन्नम में रोज़ु सुबुह फेराइजे, त इहो अज़ाब आहे। बाक़ी सकरात में हाणे मिसाल तौरु अलाह चए त अल्लज़ीन ततवाफ़ून मलाइकतु ज़ालिम अनफुसिहिम, त जेके नापास था थियनि ऐं पोइ फ़रिश्ताउनि जो साह कढण ताईं सकरात शुरू थी वञे, त उन फ़रिश्तनि खे ॾिसी छा चवंदा, अलकू सलाम, साईं सलाम अलैकुम, फ़रिश्ता साहिब अस्सलाम अलैकुम। हाणे इहो आवाज़ु असांखे ॿुधण में न ईंदो, अञा जहिड़ो आहे। मां कुना नामल मिन सूअ, हुनजा ॾिसी त हे पादर हणणा आहिनि, चई साईं असां मां का पुछड़ाई कान कई, मां नेक माण्हू आहियां, मां का बुराई कान कई आहे। भला इन अलाह अलीम बिमा कुंतुम तअमलून, पर चवंदा त न अलाह खे सॼी ख़बर आहे, रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। वरी अल्लज़ीन ततवफ़ाउन मलाइकतु तय्यबीन, वरी जेके नेक माण्हुनि ॾे फ़रिश्ता साह कढणु अचनि था, त अचण साण उनखे छा था चवनि, अच्छा हुननि खे छाकाणि त निकिरनि नथा न, पोइ पादर थो, पोइ पाणी गरम जूता हणी पोइ था वञो साह कढनि, अलाए केतिरा कलाक हुनखे लॻंदा था। पर अल्लज़ीन ततवफ़ाउन मलाइकतु तय्यबीन, जॾहिं नेक माण्हुनि जो अलाह साह कढणु फ़रिश्ता अचंदा, सकरात शुरू थी वञे, त अचण सां फ़रिश्ता अचनि था, यकुन सलाम अलैकुम, अस्सलाम अलैकुम अदा अहमद ख़ान, जंहिंजो बि नालो वठो, अस्सलाम अलैकुम उदखुलुल जन्नत, हींअर जो हींअर असां सां गॾु हल जन्नत में। इहा अथव ॻाल्हि क़ुर जी, उदखुलुल जन्नत बिमा कुंतुम तामलून, चवंदा त बिश्त में हली घिड़ो जेको तव्हां अमल कया। माना ओॾी महिल उनजी रूह खे बिश्त में था पहुचाइनि। हर वलीउल्लाह जो शान ऊचो आहे, हर वलीउल्लाह जा पेरनि जी खाक मुंहिंजी अखि जो सुरमो, इहे अलाह जा वलियुनि जो ॾोह ई कोन्हे हिन में। हे त ठग आहिनि जेके हुनजे ख़ाली क़बर ते मथां पेतियूं रखे माण्हुनि खे गुमराह था कनि। फ़रिश्ता चवंदा उदखुलुल जन्नत, हींअर हींअर हल जन्नत में, बिमा कुंतुम तामलून, जेके तव्हां नेक अमल कया। बाक़ी अलाह थो चए त हिन दुनिया ते ज़ुल्म बि थिए थो, ठगी बि थिए थी, चोरी बि थिए थी, रुश्वत थिए थी। चए थो वलो युआखिज़ुल्लाहु नास बिज़ुल्मिहिम, चए थो जेकॾहिं मां इमीडिएटली इन जो इते जो इते इन्हनि खे पादर ॾियां, मां तरक अलैहा मिन दाबतियूं, त पोइ त ज़मीन ते को बि चुरंदड़ कोन छॾियां। वलाकिन युअखिरुकुम इला अजलिन मुसम्मा, पर हिनखे ढेर थो ॾिए क़यामत जे ॾींहं ताईं। कयो ठगी करणी अथव त कयो, पर उनजी सज़ा हिते ज़रूरु मिले थी। अलाह ताला चयो आहे जेके नेक अमल कंदो, वल नुहियन्नहु हयातन तय्यबा, त मां तव्हांखे हिन दुनिया में मज़ो ॾींदुसि। माना मज़ो छा, ॾोकड़ न, ख़ुशी, दिलि जी ख़ुशी, दिलि में सुकून। उहो माण्हू हर वक़्तु मुस्कराईंदो, हर वक़्तु खिलंदो,
ॿिए खे बि खिलराईंदो ऐं हर वक़्तु हुन मां हिकिड़ी ख़ुशबू ईंदी तव्हांखे त केॾो थो खिले, केॾो थो खिलाए, केॾो ख़ुशि आहे। इहा आहे ज़िंदगी सुठी। ऐं अरब पिया आहिनि पर साठ अथसि, निंड थिए त वरी शराब जूं बोतलूं ठाह वरी या नशो कंदो या हीरोइन खाईंदो, वरी ॾोकड़ पिया आहिनि। उहो हिन ई दुनिया में उनखे जहन्नम जो मज़ो अची थो वञे ऐं हिन ई दुनिया में उनखे जन्नत जो मज़ो अची थो। त अलाह तॾहिं थो चए त मां हिते जेकॾहिं इन ज़ुल्म खे करण लाइ तकड़ि कयां त हिकिड़ो बि कोन छॾींदुसि माण्हू। वला की युवा ख़र्क़ु मेला अजल मुसमा, इन्हनि खे मां धीर ॾियां थो क़यामत ताईं। फ़ाइज़ा जा अजलुम, जॾहिं हुनजो मौत जो टाइम अचे थो, ला यस्ताख़िरूं साअतुन वला यस्तक़दिमून, त पोइ हिकिड़ो सेकंड न हेॾे थींदो न हिकिड़ो सेकंड हेॾे थिए थो। वरी अलाह खां सवाइ अहिड़नि खे सॾनि था जंहिंजा रूह जन्नत में वेठा आहिनि। छा या बुदून में दून इल्ला, जंहिंजी अलाह खां छॾे इन्हनि खां घुरंदा इबादत कंदा। मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन समावात वल अर्द शैया, जो इन्हनि जे हथ में तव्हांखे ज़मीन आसमान में हिकु हेतिरो तिर जेतिरो कणिक जो दाणो चांहि दाणो बि हथ में न आहे तव्हांखे ॾियनि। वला यस्तन, पर चाहे कोशिशि बि कनि तॾहिं ताक़त कान अथनि, करे न सघंदा। फला तज़रिबुल्लाह लिल अमसाल, तंहिंजे करे तव्हां अहिड़ा बुछड़ा मिसाल बयानु न कयो अलाह लाइ। इन अलाह यालम, अलाह खे वधीक ख़बर आहे। अंतुम ला तालमून, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे गैब जे ख़बरुनि जी? तव्हां छो था धोखा हणो? क़ुर ते अचो न। अलाह चओ त अलाह ख़बर आहे, तव्हांखे का ख़बर कान्हे। इंशाअल्लाह साई वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु राति अलाह ताला जो नूर वसे पिए थो हिन दुनिया ते। पोइ ख़बर न आहे त इन जो हिसो कंहिंखे मिले थो, कंहिंखे नथो मिले। लेकिन जेकॾहिं असीं अलाह जे कलाम खे तवजह ॿुधंदासीं, इनशा अलाह ताला अलाह जे हिन क़ुर जी बरकत असांजे घर में ईंदी ऐं असांजे मथां अलाह जो राज़ असांजे दिलि में ईंदो। हाणे अलाह सीन थो, अलाह सीनूं छाजे लाइ थो बयानु करे? यार कमाल त ॾिसो न, हिकिड़े ॿार वांगुरु तव्हांखे थो ॾसे, हीअं कयो, हीअं न कयो, हीअं कयो। हाणे थो ॾसे त क़यामत में छा थींदो, त सभु गॾु थींदा। हाणे जिन शिरक कयो उहे बि हूंदा, ऐं जिन वरी हिन खां शिरक करायो, तकीरूं करे, मुकूं हणी, इहे जेके शिरक कराइनि था, ज़रूरु इन्हनि सां शैतानी जिन हिन सां गॾु आहिनि, त इहे ॿई जहन्नम में गॾु हूंदा। हाणे जिन ग़रीबनि हिन जूं तकीरूं ॿुधी, हिन जा कूड़ा किताब पढ़ी शिरक कयो, से त हुनखे सुञाणंदा। त अलाह हाणे इहा सीन थो बयानु करे, चए थो इज़ा रा लज़ीन अशरकू शुरकाहुम, त इन्हनि खे कूड़नि पीरनि ऐं वाइज़िन खे ॾिसी, इहे शिरक में जेके पादर था कनि उहे ॾिसी छा चवंदा? कालू रबना हाउला शुरकाउन अल्लज़ी कुना नदउ मिन दुलिक, अलाह साईं हे त उहे आहिनि जिन खे तोखां सवाइ सॾींदासीं, या इन जे चवण ते असां मोलनि खे सॾींदासीं। फ़अल्कू इलैहिमुल कौल, त उहे जवाबु ॾींदा इन्नकुम लकाज़िबून, हलो असां ते वरी कूड़ था हणो, तव्हां कूड़ आहियो। अलकू इला यौम इज़िन निल सलम, पोइ उन ॾींहुं अलाह जे ॾाढो आज़ी कंदा हूंदा। व ज़ल अनहुम मा कानू यफ़्तून, जेके हिते कूड़ ठाहियनि या कूड़नि ते हलिया, उहा उन्हनि जे भुलिजी वेंदा। कफ़रू व सदू सबीला, जिन इनकार कयो अलाह जे वाट खां माण्हुनि खे झलियऊं। ज़िदनाहुम अज़ाबन फ़ौक़ल अज़ाब बिमा कानू युफ़्सिदून, त इन सबब जे करे हुननि खे अज़ाब मथां अज़ाब वधाए ॾींदासीं जे फ़साद कंदा हुआ। पोइ तव्हां जे चवण ते छो था लॻो? चए थो नज़लना अलैकल किताब, चए थो आऊं त तव्हांखे क़ुर मोकिले ॾिनो आहे। तिबियाननि, हिन में ज़ाहिर थियल आहे कुल शइ, हर क़िस्म जो सुवाल जो जवाबु। न पढ़ंदो त असांजो कहिड़ो ॾोह आहे? हा, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मरे थो ऐं इलाजु नथो कराए त मरी वञे। चए थो नज़लना अलैकल किताब तिबियाननि, तिबिया माना ज़ाहिर थियल आहे, हर शइ चिटी मिलियल आहे, जवाबु सुवाल जवाबु। लिकुल शइ, हर शइ, का शइ हिन खां ॿाहिरि कान्हे का। ही ऐं अलाह जे रसूल जी सुन्नत, हुदऊं व रहमतऊं, हिन में तव्हांखे सिधे ॾिसण जा सभु ॾस आहिनि, ऐं हिन खे पढ़ण सां तव्हांजे मथां रहमत नाज़िल थी। रहमत चाहे सुख, चैन, रिज़्क़ जे वाधाउ। बुशरा लिल मुस्लिमीन, ऐं जेको हिन खे मञे थो उन जे लाइ ख़ुशख़बरियूं आहिनि। दिलि ख़ुशि थींदी तव्हांजी, ॾाढी दिलि में मज़ो ईंदव, इंजॉय कंदव हीअ ज़िंदगी। इन अल्लाह यामुरु बिल अदल वल अहसान व ईताए ज़िल क़ुर्बा। अलाह छा थो चए क़ुर में? कहिड़ो कमु थो चवे? छा थो तव्हांखे चए? चए थो भलारा थियो। अलाह ताला हुकुम करे थो भलाई कयो, अहसान कयो,
जेके तव्हांजा रत जा रिश्तेदार ग़रीब आहिनि उन्हनि जी मदद कयो। यनहाल फ़हशा बुराईअ खां तव्हांखे रोके थो, बल मुनकर ऐं जेको आहे सो मदाईअ खां तव्हांखे रोके थो, बल बग़ी ऐं तव्हां कंहिंसां ज़बरदस्ती कयो, ज़ुल्म कयो, उन खां रोके थो। यहज़ुकुम अलाह तव्हांखे इहा नसीहतूं करे थो, लअल्लकुम तज़क्करून त मन तव्हां नसीहत वठो। पोइ अलाह कहिड़ी बुछड़ी ॻाल्हि थो तव्हां सां करे, हीअ त कमाल आहे न अलाह जी कुदरत ॾिसो अलाह जी। तव्हांखे सिर्फ़ु तव्हांखे चए थो तव्हां सुठा थी हलो, या मुंहिंजी धरती आहे हिन में ज़ुल्म न कयो। बाक़ी अलाह फरमाए थो मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उनसा, पोइ जेको हिन ते हलंदो, अलाह जे रसूल सुनत हलंदो, पोइ चाहे नेक अमल कंदो, चाहे मर्द हुजे या औरत हुजे, उहो मोमिन हूंदो, फल नुही यनऊ हयातन तय्यबा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चए थो त हीअ जेका तव्हांजी ज़िंदगी आहे न बकिया, इहो तव्हां इंजॉय कंदव, तव्हांखे मज़ो ईंदो, तव्हांखे ख़ुशी थींदी, तव्हांखे टेंशन कान थींदी, तव्हांखे डिप्रेशन कान थींदी। इहा निशानी आहे अलाह जे रहमत जी, ऐं इहा निशानी आहे त तव्हां जन्नत में था वञो। जन्नत में वञण वारनि खे हिन दुनिया में ई मज़ो अचणु शुरू थी वेंदो। ऐं वधि में वधि मज़ो कहिड़ो आहे, जेको मूंखे मुंहिंजो इहो ज़ाती मुंहिंजो तजुर्बो आहे, वधि में वधि मज़ो आहे जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ आहे ऐं उहा तव्हां तकलीफ़ दूरि कयो था, त तव्हां ॾिसो था त हू माण्हू ख़ुशि थो थिए, त जेका तव्हांखे दिलि खे ख़ुशी थिए थी, इहो आहे ज़िंदगी वॾे में वॾो मज़ो। न सिर्फ़ु एतिरो, पर तव्हां कॾहिं ॾिसो था कंहिं ड्रामे में या कंहिं में त केरु कंहिं ग़रीब जी मदद करे उन खे छॾाए थो, त जेका ख़ुशी थिए थी, इहा बि ज़िंदगी जो मज़ो आहे। ऐं इंतिहा ख़ुशीअ जी आहे त कंहिंजी मदद करण खां पोइ हुनखे जेका राहत भाईअ खे अचे थी, उन ते तव्हां एॾो ख़ुशि थियो जो तव्हांजे अखियुनि मां पाणी अचे, या इंतिहा आहे ख़ुशीअ जी, ख़ुशीअ ते रुओ। ऐं चए थो त पोइ भले नुही यनऊ हयातन तय्यबा, ऐं तव्हांखे बहितरीनु हिन दुनिया में ज़िंदगी ॾींदुसि। वल नज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून, ऐं जेको कंदा हो तंहिंजो बदिलो खेनि तमामु चङी तरह सां असां ॾींदासीं। तंहिंजे करे छा तव्हांखे ॾिए दुनिया में, घणो ॾिए, अरब करोड़पति न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कद अफ़ला, चए कामयाबु आहे, बहितरीनु ज़िंदगी गुज़ारींदो, ख़ुशि रहंदो, मन असलम व रुज़िक कफ़ाफ़न, जंहिं ईमान आंदो आहे ऐं हुनखे एतिरो मिले पिए थो जो हुनजी किफ़ायत थिए थी, व कनाउल्लाह बिमा अता, ऐं जेको ॾिनो हुन ते ॾाढो ख़ुशि आहे। ईअं थो चए त हे मिले हो मिले हो मिले, चए थो अलाह खोड़ ॾिनो आहे, ठीकु आहे, जेको ॾिनो ॾिनो अथई। तंहिंजे करे क़ुरान पढ़ण खां तव्हांखे शैतान रोकींदो, क़ुरान जे तर्जुमे करण खां तव्हांखे ठग रोकींदा। अंग्रेज़नि बि क़ुरान खे माना करण खां रोकियो हो जॾहिं हिंदुस्तान में आया हुआ, तॾहिं एतिरा हिकिड़ा मुला तयारु कयूं जेके अॼु ताईं चवनि था त तव्हां क़ुरान जो तर्जुमो न पढ़ो गुनाहगार थींदव। जॾहिं की अंधनि खां पुछो त इहो तर्जुमो आलमनि कयो, की असीं पंहिंजो त कोन था कयूं, यानी हू अटकल था कनि। तव्हां क़ुरान जो पंहिंजो तर्जुमो कंदो, गुनाह अबा छो कंदासीं पंहिंजो तर्जुमो, असीं को अरब आहियूं छा? असां त आलमनि जो कयल तर्जुमो था पढ़ूं, त तव्हां इहो मिक्सअप करे अटकल करे ऐं ॻंढ था ॾियो हिन ॻाल्हि खे, त माना असां तर्जुमो कंदासीं। यानी ठगीअ जी बि का इंतिहा थींदी आहे त क़ुरान जो तव्हां तर्जुमो न कयो गुनाहगार थींदो। छो कंदासीं असां तर्जुमो? असां तर्जुमो कयल तर्जुमो पढ़ंदासीं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाह मिन शैतान रजीम, क़ुरान पढ़ण खां अॻु में चओ औज़ बिल्लाह मिन शैतान, छो त हुनखे बाहि वठी थी वञे। तव्हां क़ुरान खोलींदव ऐं हुनखे सम्झ पेरनि खां वठी मुंडीअ ताईं सड़ी थो वञे हसद में, ऐं जॾहिं चवंदो औज़ बिल्लाह मिन शैतान रजीम, त अलाह ताला हीअं हणंदुसि जो थुॾ त वञी हुते वञी थो पवे, तव्हांजे वेझो न ईंदो ऐं क़ुरान तव्हांखे सम्झ में ईंदो। फ़इज़ा क़राअतल क़ुरान फस्त बिल्लाह मिन शैतान रजीम इन्नहु लैस लहू सुल्तानुन, पोइ इन जो तव्हां ते को बि वस कोन हलंदो। अलल लज़ीन आमनू वला रब्बिहिम यतवक्कलून, उन्हनि ते जेके ईमान आणे रब ते तवकल कनि था। रब ते तवकल केरु कंदो? इज़ा तुलियत अलैहिम आयातू ज़ादतहुम ईमाना, जेके क़ुरान पढ़ंदा ईमान वधंदो, ऐं अला रब्बिहिम यतवक्कलून, अलाह ते तवकल कनि था। तंहिंजे करे तव्हां जॾहिं अलाह ते तवकल कंदव त उनजो तव्हां ते असरु कोन हलंदो। बाक़ी इनमा सुल्तानु, इहो पावर इन ते कंहिं ते हलंदो हिननि जो, अलल लज़ीन यतवल्लौनहू, जेके हुन सां दोस्ती रखंदा। चोरी खपे, रुश्वत खपे, पोइ पहुची वेंदसि, हा हे खा हो खा हिन खे कर,
वरी माण्हुनि खे ॾंभ ॾियारण जे लाइ, अड़े हे जेको ॻोठु आहे न, हे जे पोयां हीअ जेका ज़मीन आहे सरकारी कनि था, या तूं खण, चओ मुंहिंजी ज़मीन आहे, सभु कूड़ा केस ठाहे। उहो वीचारा जेके 50 साल खां ॻोठनि में माण्हू रहनि था या शहर में रहनि था, कूड़ा विहारे मुख़्तियारकार ओताक में, बाबा हे लिखी ॾे ते मुंहिंजी ज़मीन आहे, हाणे खणो टपड़, 50 साल जा घर पे था ॾराइनि। अलाह जी ख़ुदा जी मार पवे उन शैतान ते जेको हिननि माण्हुनि खे अहिड़ो गुमराह थो करे। सो इनमा सुल्तान हू अल्लज़ी यतवल्लौन हू, संदसि ग़लबो रुॻो उन्हनि ते आहे जेके खेसि दोस्त रखंदा आहिनि, ऐं उन्हनि ते बि जेके अलाह सां शरीक मुक़ररु कंदा आहिनि। जेको शिरक कंदो उहो बि जेको आहे शैतान जो उन ते असरु हलंदो। इन लज़ीन ला युमिनुन आयात ला, ऐं उन्हनि ते बि जेके क़ुर खे मञनि कोन था, उन्हनि जी मञणु त क़ुर खे सभु को, पर माना उन खे अहम कोन था सम्झनि। ला यहदीहिमुल्लाह, अहिड़नि खे अलाह हिदायत कोन ॾींदो। वलहुम अज़ाबुन अलीम, उन लाइ अज़ाब अरियां। इनमा यफ्तरिल कज़िब लज़ीन यामुन आयात ला, ऐं कूड़ ठाहिणु उनखां सवाइ कोन ठाहींदो जेको अलाह जी आयतुनि खे नथो मञे या नथो सम्झे, उहो कूड़ ठाहींदो। उलाइकुमुल काज़िबून, इहे कूड़ आहिनि। इहे केरु आहिनि? ज़ालिक बिअन्नहुम मुस्तहबु हयात दुनिया अल आख़िरत, इन्हनि हिन दुनिया खे प्यारो कयो आख़िरत जे मुक़ाबले में। व अन्न अल्लाह ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, अलाह ताला अहिड़नि काफ़रनि खे हिदायत कोन ॾींदो। उलाइक लज़ीन तबअल्लाहु अला क़ुलूबिहिम, इहे माण्हू आहिनि जंहिंजे अलाह जे दिलनि ते हयो आहे ठपो, समिम कननि ते ठपो, अफ़सा ठपो, माना कॾहिं ॿुधंदा ई कोन क़ुर, माना ठपो लॻल आहे। केरु मौलवी क़ुर जी आयत पढ़ंदो त हीअं बूथ हीअं पुछड़ो कंदा। उलाइक हुमुल गाफ़िलून ग़ालिफ़न ला जरम अन्नहुम फ़िल आख़िरत ख़ासिरून, को शक न आहे त आख़िरत में नुक़सान वारा थींदा। तंहिंजे करे रब फरमाए थो कुलू मिमा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा, पोइ अलाह जेको तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे हलाल ऐं तय्यब, मुअल न खाओ। तय्यब माना रुश्वत ऐं हराम जे पैसनि जो न खाओ, कब्ज़नि कयल ज़मीननि जो उपत न खणो। वशकुरू नेमतल्लाह इन कुंतुम इय्याह ताबदून, ऐं जेकॾहिं उहे ख़ासि अलाह जी इबादत कंदा आहियो त सन नेमतुनि जो शुकरानो कयो। ऐं ए पैगंबर हिकमत ऐं चङी नसीहत सां पंहिंजे पालण जी वाट ॾांहुं माण्हुनि खे सॾु, ऐं चङी तरह खेनि इल्ज़ाम ॾे, यानी जादिलुम बिल्लती अहसन, जे बहस कनि त प्यार सां उन्हनि खे सम्झाए। ऐं तहक़ीक़ जेको अलाह जी वाट खां गुमराह थियो, तंहिंखे तुंहिंजो पालणहार चङो ॼाणंदड़ आहे, ऐं उहो हिदायत वारनि खे बि चङी तरह ॼाणंदड़ आहे। बाक़ी जेके परहेज़गारी कंदड़ आहिनि ऐं जेकी भलारा आहिनि, तिन सां अलाह गॾु आहे। अलाह गॾु आहे। इन अल्लाह मअल्लज़ीन तक़ौ वल्लज़ीन हुम मुहसिनून। ऐं इहा आख़िरी जेका मां कई आहे, अलाह ताला असांखे हिन जेको प्रोग्राम मूं कयो आहे तव्हांखे सम्झण जी ताक़त फरमाए। लेकिन हीउ जेको प्रोग्राम आहे न, हाणे हीउ पथर ते लकीर आहे, हीउ ख़तमु न थींदो। हीउ यूट्यूबनि ते ईंदो, तव्हांखे 100 साल खां पोइ बि मिलंदो। तव्हांजो कमु आहे त इहे मुंहिंजा रमज़ान वारा प्रोग्राम कापी करायो, या असां खां घुरो त असां तव्हांखे USB में विझी ॾियूं, त जीअं तव्हां पाण बार बार ॿुधो ऐं माण्हुनि ताईं ॿुधायो। स्क्रीन लॻायो ओताक में, ऐं इहो प्रोग्राम लॻाए माण्हुनि खे घुराए देग भत जी लाइ सॼो क़ुर ॿुधायो। पोइ ॾिसो त तव्हांखे अलाह साईं तव्हां कीअं थो नवाज़े। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।